सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त हिकु नई वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं। त दोस्तों तव्हां ॾिसंदा हूंदव जेको सो इंटरनेट ते ऐं ख़बरूं ॿुधंदा हूंदव जेको हिननि वञी धरणो हयो आहे मुलनि। सो ॻाल्हि हीअं त जंहिंखे अलाह इज़त ॾिए आहे, सॼो दारो मदार अलाह जे हथ में आहे। जंहिंखे अलाह इज़त ॾींदो आहे त उन केरु छा बि खणी केरु करे, पर कुझु नथो करे सघे। हाणे जॾहिं ख़ान साहिब खे जो अलाह इज़त ॾिनी आहे त हाणे जेको सो मुलनि को इहो बर्दाश्त कोन्ह थियो। मुलनि खे ख़बर आहे हाणे हुकूमत ईंदी, ख़ान साहिब जी हुकूमत ईंदी ऐं असां हिकु वोट बि कोन्ह मिलंदी, इहा ख़बर आहे हिननि खे। हाणे जॾहिं हिन जूं वज़ारतूं अचे ख़तरे में थियूं, फज़लुर रहमान जे पुट जी वज़ारत उहा वञे पोइ उन मां कुर्सी फुरिजे पई, उनजे मिट माइट में कुर्सी फुरिजनि पियूं। हाणे हे जॾहिं सॼी हुकूमत जो वञे थी हिननि जी, त हाणे हिननि जेको अथव पंहिंजी फतवाऊं हथ जूं कढियूं, जेको त पाण जिहाद करिणो आहे। हाणे हलिणो आहे होॾे जेको अथव जॾहिं अदिलिया जो आहे, हे अदिलिया छाजे लाइ हूंदी आहे, यानी आख़िरी फ़ैसिलो कोर्टुनि में हूंदो आहे। जॾहिं कोर्ट हुनखे जेको थो रिहा करे छॾियो आहे त उन फ़ैसिले ते नथा बीहनि, यानी की हुकूमत हिननि जी वरी धरणो बि हे हणनि ऐं कानून खे मञनि बि न, ऐं जेको आइन आहे उनखे बि हे नथा मञनि। न त आइन में जेको आहे त उन आइन ते त हलनि न, जे हिन मुल्क में रहनि था त हिन आइन ते त हलणो आहे न। त जॾहिं इलेक्शन में डिॼनि छो था एतिरो, इलेक्शन में छो था डिॼनि हे मुला, जेको त हितो मुला वठी निकिता वठा पंहिंजी कुर्सी जे बचाइण जे लाइ। जेको सो असांजो जेको सूमरो साहिबु आहे, जेको सो लाड़काणे में वॾा दावा पियो करे त मां हीअं आहियां, जेको सो बिलावल साहिब घटि वधि बि ॻाल्हाए पियो, उहे बि तकरीबूं सां पयूं अथसि। हाणे उन्हनि जे कच्छ में छो वेठा आहिनि वञी, हाणे पंहिंजी माना कुर्सियुनि जे बचाइण जे लाइ, पंहिंजी वज़ारतुनि जे लाइ वञी धरणो आहे। त इस्लामाबाद वञी धरणो हिन नयो आहे त जेको सो ख़ान साहिब खे छो रिहा कयो, उनखे अंदरि कयो। जेको हक़ सच ते आहे त माना उनखे अंदरि कयो। हे जेको त मुला हक़ सच ते आहिनि, मुला हिन मुलनि जो ईमान आहे पुख़्तो पंहिंजो, पहिरियों पंहिंजो ईमान त पुख़्तो कनि न। हे पाण खे आलिम था सम्झनि, असां आलिम आहियूं त क़ुर में छा आहे लिखियलु, क़ुर ते पढ़नि था। हिननि खे त घणी ख़बर हुजणु खपे त क़ुर में लिखियलु छा आहे। त जेको सो जॾहिं जेको सो हेॾो वॾो ज़ुल्म जो पाकिस्तान में हेॾी वॾी महांगाई थी वई, टीण महांगाई थी वई, त मुलनि खे यादगिरो ई कोन हुयो। ओॾी महिल का फतवा न पई निकिरे, ओॾी महिल का शरीयत हिननि खे न पई इजाज़त ॾिए, हेॾो वॾो महांग थियो। उन खां पोइ जेको सो औरतुनि जे मथां जेको तशदुद थिए पियो, उनजे मथां माना मुलनि खे कुझु मान न पियो थिए। मुला ओॾी महिल बि न पिया निकिरनि, जॾहिं बोर्ड आई त बि माना मुला न पिया निकिरनि। मुलनि खे यादगिरो ई कोन हुयो त बोर्ड आई आहे छा। ओॾी महिल टेंट बि खाई विया पए मुला, त मुलनि खे त एतिरी बुख जो टेंट खाई विया, टेंट विझी उनजे मथां जलसा पिया कनि। उन खां अलावा जेको माण्हुनि जा ॿार बच्चा रोडनि ते हुया, त ओॾी महिल हिन मुलनि खे यादगिरो कोन पियो अचे। ओॾी महिल हिन जी फतवा न पई निकिरे, न वरी ओॾी महिल खां फतवा अचनि पिया। जेको माण्हू जेको लुड़ी विया, उन्हनि जा घर लुड़ी विया, उन्हनि जा माल लुड़ी विया, त बि मुलनि खे यादगिरो कोन पियो अचे ओॾी महिल बि त को तव्हां धरणो हणो। भला सूमरो साहिबु निकितो, हूअं चए त मां सिंधी आहियां, सिंध में बोर्ड आई, सिंध वारनि जी तबाही थी, त कॾहिं बि सूमरो निकितो, कॾहिं अची अचो मां धरणो हणां तव्हां सां गॾु। छाकाणि उहो धरणो न हणंदो, छाजे लाइ न हणंदो, जो हुनजी हुकूमत आहे, हुननि खे हुई कुर्सी जी ज़रूरत, हुनजो ॿिए कंहिं सां कुझु बि न आहे। जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चयो आहे न, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको चयो आहे, इन मुलनि जे नाले चयो अथई त मुला मरई माउ, पितो फाल ॾेई पेट में, अखे ॾिसी अलाह, पोइ बि टुॿी हणी धूड़ में। छा हे उहे मुला आहिनि जिन खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पिटियो आहे, उहे इहे ई मुला अथव, सम्झो। ऐं उन खां अलावा जेके सुठा आलिम आहिनि, जेके न निकिता आहिनि धरणनि ते, उन्हनि जे लाइ बि शाह साईं चयो आहे त जेको साइम सदाइम करी मथे सिंध सुका, दोस्त मिठा दिलदार, आलिम सभु आबाद करी। उहे वरी ॿियनि आलिमनि जे लाइ थी, जेके धणे ते रहनि था, जेके सही ॻाल्हि कनि था, जेके हक़ सच ते आहिनि। हिन मुलनि खे जेको त क़ुर पेट में आहे, पोइ बि हिननि खे बुख आहे, हेॾी वॾी दौलत आहे हिननि जे पेट में, अंदरि क़ुर विधियलु आहे, हेॾी वॾी दौलत आहे, पोइ बि हिननि खे बुख, माना पैसनि जी कुर्सी जी बुख आहे हिननि खे, माना हिननि जो ईमान पुख़्तो न आहे। जेकर इहा ॻाल्हि खे ॾिसिजे थो त पोइ त जेको शिमिर क़ुर ई पढ़ंदो हुयो, शिमिर त निमाज़ बि पढ़ंदो हुयो, पोइ उनखे लाइ छा चऊं। पोइ उन में हिननि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। शिमिर निमाज़ बि पढ़ंदो हुयो, क़ुर ई पढ़ंदो हुयो, पोइ उनखे लाइ छा चऊं। हिन में हुननि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। पोइ जीअं हिकु धनार जेको अचे पियो, जेको दरिया जे किनारे ते ॾिठे त हिकिड़ो मुला हुते वेठो आहे, जेको निमाज़ पढ़े थो पियो, जे बीह रहियो धनार, जेको मुला जॾहिं सलाम जो वरायो, मुला खे चई ॻाल्हि ॿुधो, दरिया जे परे पासे वॾो गाहु आहे, मूंखे अहिड़ी का ॿुधाए, का सूरत को वज़ीफ़ो ॿुधाए क़ुर मां, जेको मां जेको ॿकरियूं हितां जेको दरिया जे विचो काए वञा, परे पासे वञी चाढ़ियां। मुला चयो, मुला ॾिसी चयो त हाणे कहिड़ो वज़ीफ़ो अहिड़ो, चई बसि बिस्मिल्लाह करे दरिया में घिड़ी पहुतूं।
हुन छा कयो धनार वीचारो अणपढ़ियल हुयो उहो बिस्मिल्लाह करे घिड़ी जो पियो त दरिया हुनखे रस्तो ॾियणु शुरू कयो हे पंहिंजी ॿकरी सूधो परे पासे वियो त मुला जो इबरत ऐं पइजी हे छा थी वियो त मुला हुनखे सॾु कयो हेॾिया वरी बिस्मिल्लाह करे आयो चई त इहो तूं छा पढ़ियो जो तूं परते घिड़ी चई तुंहिंजो ॿुधायो बिस्मिल्लाह रहमान रहीम मां उहो ई पढ़ी मां घिड़ी वियुसि परते जेको त पाणी रस्तो छॾे मुंहिंजी ॿकरी परे पासे चरंदी मां ओॾे वञा चई भला हिकिड़ो मिंट बि मां बि घिड़ी ॾिसां दरिया में की भली घिड़ तूं वटि त क़ुर अथई पेट घिड़ दरिया में चई भला हीअं करे पंहिंजो जेको अथई जेको पोषण साण अथई इन इहो हिकिड़ो पलो तूं पाण वटि झल हिकिड़ो मूंखे ॾे मथां मां बुढा बि मूंखे छिके कढिजांइ जॾहिं पोषण वठी अंदरि मुला जो घिड़ियो अंदरि बिस्मिल्लाह रहमान रहीम त पढ़ी क़ुर पढ़णु शुरू कई त मुला बुॾे पियो छिके हुनखे ॿाहिरि कढियो त चई इहो कीअं तूं बिस्मिल्लाह पढ़ी त घिड़ी में मां त क़ुर पियो पढ़ंदई मां बुॾा पियो चई मुला ॻाल्हि ॿुध सॼो दारो मदार दिलि जी नियतुनि जो आहे इंसान जी नियत जो आहे क़ुर ताईं न आहे तूं 50 क़ुर खणी पढ़ जेसि ताईं तुंहिंजी नियत साफ़ु न आहे तुंहिंजी दिलि साफ़ु न आहे त तूं जेको त बुॾंदे तरंदे कोन जॾहिं तुंहिंजी नियत साफ़ु आहे भली थोरो ई क़ुर तुंहिंजे अंदरि में हुजे भली तुंहिंजे अलाह जो नालो ई तुंहिंजे जेको ज़बान ते हुजे तुंहिंजी नियत साफ़ु आहे तुंहिंजी दिलि साफ़ु आहे त तूं कॾहिं बि न बुॾंदे मुला तूं खणी 2 क़ुर हिते वेही पढ़ त बि तूं घिड़ंदे तूं बुॾंदे त दोस्तो ॻाल्हि हीअं नियतुनि जो दारो मदार आहे हिननि जी नियतुनि में जेको त पैसा ऐं कुर्सियूं आहिनि इंसानियत जो को बि वैल्यू कोन्हे को यानी इंसान जे लाइ कुझु बि नथा करे सघनि न वरी का हमदर्दी आहे क़ौम जे लाइ न हिन मुल्क जे लाइ का हमदर्दी आहे हिननि खे हिननि खे खपे पैसो ॿी का बि ॻाल्हि कान्हे का हिननि खे बुख आहे पैसनि जी ॿियो को मुल्क खां हमदर्द न आहिनि अवाम जा हमदर्द न आहिनि जेके माण्हू वठी विया आहिनि उते त उहे था चवनि को थो चए तव्हांखे 2,000 रुपया तारीख़ हिसाब आहे के था चवनि तव्हांखे वठी हिते जहाज़ था हाणे हिते जहाज़ आहे हिकिड़े हे जहाज़ करणु विया आहिनि जहाज़ जी ख़बर आहे न मुलनि खे जहाज़ छा खे चइबो आहे जहाज़ कोन वञे कश्मीर उते ई जहाज़ करे जहाज़ कोन वञे इसराइल वञे ओॾे वञी जहाज़ करे फलस्तीन खे जेको मारनि था पिया ओॾे वञी जहाज़ करे कश्मीर में वञी जहाज़ करे जहाज़ करिणो आहे त भाई जहाज़ इहो ई आहे त भई सुप्रीम कोर्ट में धरणो हण इमरान ख़ान खे अंदरि कयो इमरान ख़ान छा कयो आहे केस जे मथां केस जे मथां केस छा कयो इमरान ख़ान छा उन मथां साबित थियो आहे छो जो हक़ सच जी ॻाल्हि थो करे तॾहिं माना हिननि खे ॻाल्हि इहा नथी वणे त दोस्तो वीडियो वॾी थींदी वई त सभिनी दोस्तनि जी महिरबानी वीडियो अगरि पसंदि हुजे त लाइक ऐं शेयर कजो ऐं अहिड़नि मुलनि जे पोयों न लॻियो दोस्तो जिन मुलनि जो जेको अंदरि जेको साफ़ु न आहे इन मुलनि जे पोयों न लॻिजो कॾहिं बि अस्सलामु अलैकुम।